हाणे तव्हांखे अहम ब्रेकिंग ॾींदा हलूं त सकरन जी एक्साइज पुलिस सकरन वेझो क़ौमी शाहराह ते पुलिस चेकपोस्ट वटि पिशावर खां कराची ईंदड़ ट्रक खे रोके तलाशी वरिती, जंहिं दौरान 44 किलो ट्रक जे लिकियल खाननि मां हीरोइन हथ करे वरिती ऐं हिकु जवाबदार परवेज़ खान पठाण खे गिरफ़्तार करे वरितो, जॾहिं त हिकु ॼणो फ़रार थी वञण में कामयाब थी वियो। पुलिस जे चवण मूजिबि हथ कयल हीरोइन जी मालियत अरब रुपयनि खां वधीक जी आहे। ॿिए तरफ़ ज़रियनि खां इतला आहिनि त पुलिस खे 44 न पर 47 पैकेट मिलिया हुआ, जिन मां 3 पैकेटनि खे गाइब करे 44 पैकेट ज़ाहिर कया विया। ॿिए जवाबदार खे हथ सां भॼायो वियो आहे। हीरोइन जे हथ करण जी वॾे में वॾी कार्रवाई आहे जेका स्मगलिंग कई पई वई।